नाज़िन सिंध के मशहूर सूफ़ी बुजुर्ग सैयद अनवर शाह बुखारी जो 62 उर्स मुबारक सरहद भरसा जहानपुर शरीफ में जारी है। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है अब्दुल हई सावंत। तसौफ़ ज़रिए प्यार ऐं अमुन जी प्रचार कंदड़ सिंध के मशहूर सूफ़ी बुजुर्ग सैयद अनवर शाह बुखारी जन जो 62 उर्स मुबारक सरहद भरसा जहानपुर शरीफ में शुरू थी वियो आहे। उर्स मुबारक की तकरीबुन में मुल्क की कुंड कुड़छ मां पांधीड़न की आमद जो सिलसिलो भी शुरू थी वियो आहे। दरगाह के गादी नशीन सैयद सखावत उदुर बुखारी और सजादा नशीन सैयद इबादत अली शाह बुखारी जन दरगाह से चादर चाढ़े उर्स मुबारक की तकरीबुन जो इफ्तिताह किया। मेले में सर्किस मौतजा खूह चिड़ियाघर समेत मिठाइन और मुख्तलिफ़ शयुनि जा स्टॉल पिणु लगाया विया। जॾहिं त सिक्योरिटी जा फ़राइज़ दरगाह के फ़क़ीरनि पारां अदा किया विया। मेले में शरीक थींदड़ माण्हुनि जी झड़ती वठी खेनि वॉक थ्रू गेटनि ज़रिए दरगाह अंदर छॾियो पियो वञे। इन सिलसिले में दरगाह के गादी नशीन सजादा नशीन और ॿियनि ज़ाइरीन आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले इंतज़ामिया तरफ़ां असांखे का हिन साल सिक्योरिटी नाहे मिली, लेकिन असां हिकु पंहिंजे तरफ़ां नंढड़ी कोशिश कई आहे जेके हर साल जीअं जेके पंहिंजा सिक्योरिटी में माण्हू हूंदा आहिनि, मोहब्बत जो प्यार जो ख़ुलूस जो ही असां सूफ़ियुनि जो पैगाम आहे जेको अमां सभिनी सजणनि खे ख़बर आहे तो सूफ़ी जो पैगाम छा हूंदो आहे। वो भी क्राउड तमाम घणो आयो आहे। बरसात सबब जो सिस्टम हुयो हाणे अरेंजमेंट जेके असां कया वॉक थ्रू गेट भी लॻल आहिनि, इंतज़ाम भी तावन करे पई। डीसी साहब जी भी महिरबानी आहे, हिकिड़े ॾींहं जी बात मोकल भी कई। 300 असांजा पंहिंजा हूंदा आहिनि। ॿिया भी तकरीबन जो पुलिस भी असां गॾु ईंदी आहे, पिकटूं भी हूंदियूं आहिनि, ॿियो भी अरेंजमेंट काफ़ी जेको बंदोबस्तु अवाम जे लाइ हिकिड़े क़िस्म जो एंटरटेन आहे। अवाम जे लाइ पंहिंजो इहे मिठाइनि जा स्टॉल आहिनि ऐं बेचैनी जे दौर में नफ़सानुसी जे दौर में जेको आहे त असां अवाम खे चवंदा त हितो लाभ हासिल कयो, दुआयूं वठो, मोहबतूं वठो। अनवर साईं हिकिड़ो मोहब्बत जो पैगाम ॾिनो आहे। उन सूफ़ी बुज़ुर्ग जो मेलो आहे। इनमें काफ़ी अक़ीदतमंद कुछ पंधेड़ा अचनि भी था, कुछ आया भी आहिनि। अज़म जे बारे में तव्हां ॾिसो सूफ़िन जेको अमन ऐं मोहब्बत जो पैगाम असां सभिनीनि खे ॾिनो आहे। असां ईअं चऊं था सभु पंहिंजी मोहब्बत जे जान सां अमन में जेको अमन आहे रहो। तक़रीबन असां हर साल ईंदा आहियूं। बारिशनि जे करे जेको मेलो थोरो पोइते थी वियो, न त हर साल मोहरम खां पोइ यकदमि मेलो लॻंदो आहे, पर हिन में पोइते थियो आहे। पर असांखे अञा भी उहो साॻियो अक़ीदत ऐं साॻियो जज़्बो आहे ऐं पुरअमन सां पूरे शऊर सां माण्हू अचनि था। अनवर जो मेलो थींदो आहे, हर माण्हू हिते ड्यूटी ॾियण लाइ हाज़िर आहे। जीअं त असां दरगाह जहानपुर शरीफ में आया आहियूं, तक़रीबन मेलो हो। मेले में तमामु ॾाढो मज़ो आहे। उनखां पोइ जेके आहिनि मौत जा खूह सर्गिस ऐं उनखां पोइ काफ़ी इलाही सारी जेका आहिनि मज़े जी शयूं आहिनि ऐं खेॾण वग़ैरह आहे, बाज़ारूं वग़ैरह। दरगाह ते ॾाढो अचण सां सुकून मिलियो। जी सिंध के मशहूर सूफ़ी बुजुर्ग सैयद अनवर शाह बुखारी जन जे 62 उर्स मुबारक जूं जेके तकरीबूं आहिनि उहे सरहद भरसां जहानपुर शरीफ में शुरू थी चुकियूं आहिनि ऐं हिन उर्स मुबारक की तकरीब में मुल्क की कुंड कुड़छ मां लखे पांधीड़नि की आमद जो जेको सिलसिलो आहे उहो भी जारी आहे। हमेशा जेको आहे त सूफ़ियुनि फ़क़ीरनि वलियुनि ऐं औला आहिनि ऐं हमेशा जेको आहे त प्यार मोहब्बत अमुन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। ऐं हिते जेके शरीक थींदड़ माण्हू हुआ उन्हनि इहा ई ॻाल्हि कई आहे त हिते जेको आहे त पहुची करे असांखे कल्बी सुकून मिले थो। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल हई सावंत, आवाज़ TV, सरहद।